नाज़िर नसीराबाद पुलिस मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO नसीराबाद मीर अहमद नवाज़ तुनियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हफ़्तो अॻु रेशम गली में क़त्ल थी वियल नौजवान आरिफ मलाणो जे क़त्ल में मुलवस जवाबदार बाजी मलाणो ऐं 20 ॾींहं अॻु पड़मल भरिसां क़त्ल थी वियल चिंची ड्राइवर अयाज़ मसण क़त्ल केस जे जवाबदार इनायत मलाणो खे गिरफ़्तार कयो आहे। हुन चयो त मोटरसाइकिल फुर समेत मुख़्तलिफ़ केतिरनि गिरोहनि में घुर्बल जवाबदार माजिद खोहारो खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, जॾहिं त आरिफ मलाणो क़त्ल केस जो ॿियो जवाबदार शौकत तुनियो ज़मानत हुजण करे आज़ाद आहे। टे जवाबदार अताउल्ला मलाणो ऐं ॿियनि खे पिणु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। SHO चयो त नसीराबाद में अमन अमान जो क़याम असांजी ज़िम्मेवारी आहे। ॾोहारी टोला इलाइक़े जो अमन ख़राब करण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर खेसि बख़्श न कयो वेंदो। बिना के ख़ौफ़ लालच ऐं दबाव जे पंहिंजो फ़र्ज़ निभाए रहिया आहियूं। पुलिस टिन्ही जवाबदारनि खे मीडिया आरो पेश कयो, जिते अयाज़ मसण क़त्ल केस जे जवाबदार इनायत मलाणो चयो त हुन अयाज़ मसण खे क़त्ल नाहे कयो, खेसि नाहक़ फासायो वियो आहे।